अॼु असांजी ख़ुशनसीबी आहे त असां सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे पारां सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे जे पारां हिते साईं डॉक्टर हबीबुल्लाह सिद्दीकी साहिबु वटि पहुता आहियूं। ऐं साईं डॉक्टर हबीबुल्लाह सिद्दीकी साहिबु जंहिं सॼी ज़िंदगी में तइलीम खाते में पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं, पर सिंधी ॿोलीअ मुतलिक़ हुन जेके किताब लिखिया, उन जेको कमु कयो, सो बि एतिरो लातदाद कमु आहे, बेशुमार कमु आहे, जंहिंजी ॻणप जे करे असां हिन नंढड़े मुख़्तसिर इंटरव्यू में मुख़्तसिर ॻाल्हि ॿोल में करियूं त सचपच त उहा मुश्किल आहे। साईं पंहिंजी ज़िंदगीअ में ख़ासि करे तइलीम जे हवाले सां जेको कमु कयो, छाकाणि त हूअ शुरू खां वठी इंतिज़ामी हवाले सां बि तइलीम खाते में रहियो। उन में हू प्राइमरी स्कूल बि ॾिसंदो रहियो, प्राइमरी उस्ताद, प्राइमरी शागिर्द ऐं उनजा मिडिल स्कूल उहे ॾिसंदो रहियो। उनखां पोइ उनखां सवाइ इल्मी अदबी कमु बि कंदो रहियो। मुख़्तलिफ़ मौज़ुनि ते उहो रिसर्च पेपर बि लिखंदो रहियो, मकाला तहक़ीक़ी मकाला बि लिखंदो रहियो। गॾोगॾु हुन शाहकार किताब बि लिखिया, जिन में इंसान जी तारीख़ जहिड़ा शाहकार किताब बि लिखिया। शाहदलती भिटाईअ ते बि पाण तमामु घणो कमु कयूं। मुख़्तलिफ़ इदारनि जा उनजा बोर्ड ऑफ गवर्नर्स, उनजी एडवाइज़री कमेटी, उनजा मेंबर बि रहिया, उनजे काउंसिल जा मेंबर बि रहिया। सिंधी अदबी बोर्ड में जेको कमु कयो सो बि कंहिंखां ॿुधियो कोन्हे। साईं डॉक्टर हबीबुल्लाह सिद्दीकी साहिबु जी हिकिड़ी ॻाल्हि त पंहिंजी सिंधी ॿोलीअ सां बेपनाह प्यार ऐं गॾोगॾु अंग्रेज़ी ऐं ॿियूं जेके हिते जूं असांजी ओरिएंटल लैंग्वेज उन में सुठी ॼाण हुअण जे करे हुनजी जेका सघ आहे, हुनजी जेका पहुच आहे किताबनि जे हवाले सां, मुताले जे हवाले सां, उहा तमामु घणी आहे। उहो ई सबबु आहे त हुन जंहिं बि मौज़ूअ ते को किताबु लिखियो आहे त हुनजो वसी मुतालो ऐं गॾोगॾु मुशाहिदो उहो बि शामिलु रहियो आहे। ऐं इहा असांजी लैंग्वेज अथॉरिटीअ जी ख़ुशनसीबी आहे त असां साईं खे जॾहिं फ़ोन कई हिन ॻाल्हि ॿोल लाइ, त साईं न फ़क़ति उनजी इजाज़त ॾिनी पर ख़ुशीअ सां इजाज़त ॾिनी, तमामु ख़ुशीअ सां इजाज़त ॾिनी। जॾहिं असां हाणे पहुतासीं त बि हुनखे ॼण त एतिरी ख़ुशी थी जेतिरी सचुपचु असांखे त तमामु घणी ख़ुशी आहे, पर साईं खे ख़ुशी थी। हाणे मुख़्तलिफ़ जेके से साईं खे जेके उनजी ज़िंदगी मुतलिक़, उनजी इल्मी अदबी सफ़र मुतलिक़, हुनजी किताबनि मुतलिक़, हुन जेको तइलीम खाते में ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं, उन हवाले सां मुख़्तलिफ़ सुवाल कंदासीं। साईं असां तव्हां वटि पहुता आहियूं, तव्हांखे तकलीफ़ ॾिनीसीं। पहिरीं तव्हांजी नंढपण मुतलिक़ त जॾहिं तव्हांजी नंढपण में कहिड़ो माहौल हो, कीअं तव्हां मतिलबु त पंहिंजी नंढपण जी शुरूआति कई, इन बारे में कुझु ॿुधाईंदा? जी साईं, मूं जेका सिंध ॾिठी नंढाप खां वठी उहा अॼु किथे बि कोन्हे। मां ॼावसि पहिरीं जनवरी 1937 ते जुमे जो ॾींहुं हो। माई हाजरा मूंखे ॼणायो पाल्थ में। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो, वारिद साहिबु, मां 3.5 सालनि जो हुअसि। पोइ असांजो अज़ीज़ो हाजी मोहम्मद अमीन उन मूंखे पुटेलो करे वरितो, मुंहिंजे माउ खां वठी उन ख़ुशीअ सां ॾिनो। पोइ उन मूंखे मुंहिंजो नेपाल उन कयो, पाण सां गॾु सुम्हारींदो हो। पोइ मुंहिंजे ॿिए हिकिड़े चाचे शमस्तीन जेको सूबेदार हो, उहो बि बेवलाली हो। उन ॾींहुं शर्त चाचे खां मुंहिंजी इजाज़त वरिती त पंहिंजी साली हुनखे पढ़ाईंदो ऐं मूंखे हुनजे पुटेलो करे ॾींदो। पोइ हुन ईअं करे जो माने हाजी मोहम्मद अमीन खे ॾाढो सदमो रसियो। उहो पछाड़ीअ ताईं मिनथूं कंदो रहियो त मूंखे मोटाए ॾियो, पर चाचे शमस्ती ने मूंखे न मोटायो। भला तव्हांजी तइलीम जी शुरूआति जेका थी
ख़ासि करे नंढपण में जेका पहिरें दर्जे में पढ़णु उहा कीअं थी? पहिरियों दर्जो मुंहिंजो ॿाराणो ॿुढापुर में त में चाचो हो सूबेदार, त मूंखे स्कूल में विहारियो। उन वक़्तु पहिरें हूंदो ॿाराणो, वाह जी मुंहिंजी ॿिलड़ी पंहिंजो अलाए कीअं हाणे यादि न आहे। उहो पढ़ंदा हुआसीं ॿाराणे में, मां दाख़िला वरिती। पोइ वरी पहिरें क्लास में ॿाराणे खां पोइ, ऐं मतिलबु त उहो नंढाप जो अरसो जेको गुज़रियो भरपूर गुज़रियो। पोइ अच्छा, उन दौर में हिकिड़ा मुला स्कूल हूंदा हुआ, हा मुला मकतब हा, वर्नीकर स्कूल हूंदा हुआ। तव्हां कहिड़े स्कूल में तव्हांजी? मुंहिंजो प्राइमरी स्कूल में पाक शरीफ़ में थी, ऐं जॾहिं मां नौकिरीअ में घिरियुसि त मां पहिरीं ADIS असिस्टेंट डिस्ट्रिक्ट इंस्पेक्टर ऑफ स्कूल्स, जंहिंखे चवंदा हुआ बीट ऑफिसर। पोइ उन में मुला स्कूल बि हूंदा हुआ, मुंहिंजो उन्हनि ते ख़ासि तवजो हूंदो हो मुला स्कूलनि ते। ॾाढा प्रोडक्टिव स्कूल हुआ, पोइ बाद में बंदि करे छॾियऊं। मुला स्कूलनि जी इहा ॻाल्हि आहे, मुला मकतब जी इहा ॻाल्हि आहे। अच्छा, तव्हां जॾहिं मतिलबु त पढ़ण जी शुरूआति कई तॾहिं पाठ त हिकिड़ो इल्मी लिहाज़ सां तमामु जेको सो हुनजो घणो नालो आहे, उते तमामु वॾा माण्हू पैदा थिया। त पाठ में मतिलबु जेको तव्हांजे नंढपण जॾहिं तव्हां प्राइमरी जी शुरूआति कई त उनजी तइलीमी जेका सूरत हाल हुई उहा कीअं हुई? सही तइलीमी सूरत हाल इहा हुई त ॾाढी दिलचस्प हुई, ऐं असां ख़ुशीअ सां पढ़ंदा हुआसीं। मास्तर मारींदा कोन हुआ, उनखे मारण जी ज़रूरत ई कान पवंदी हुई। माहौल ॾाढो सुठो हो, उहो ज़मानो मोटी न ईंदो। अच्छा, उन में भला तव्हां शुरूआती सिंधी जेके बुनियादी क्लास हूंदा हुआ उन्हनि जी जेका हूंदी उहा सिंधी ॿोलीअ में ई मादरी ज़बान में तइलीम जी शुरूआति थी तव्हां जी, त उहा कीअं मतिलबु त कहिड़े मयार जी हुई, कहिड़े मतिलबु त नमूने ऐं अंदाज़ जी हुई? सही मां त ॿुधायां थो न, शौक़ु पैदा कंदड़ हुई। उस्ताद बहरहाल शौक़ु हूंदो हो असांखे पढ़ण जो, ऐं ज़रूरत न पवंदी उस्ताद खे असांखे कुझु चवण जी। मतिलबु अहिड़े भरपूर नमूने सां पढ़ायो वेंदो हो। हा हा। अच्छा, तव्हां जेका DIC जी बीट ऑफिसर जी शुरूआति कई त कहिड़े इलाइक़े में कई? सही पहिरीं पहिरीं मूंखे सेवण में ADIS करे रखियो हुयो। उहो रहीबख्श मेमण साहिबु, रहीबख्श मेमण साहिबु IAS हो, मूं ते ॾाढो महिरबानी, मूंखे भाईंदो हो। मां HS थी वियुसि त मूंखे बीट ऑफिसर करे रखियो, ऐं सेवण जो। पोइ उन में मुंहिंजो सुठो गुज़रियो, अरसो गुज़रियो, सुठनि माण्हुनि सां मुंहिंजी मुलाक़ात थी। झांगरनि में साईं बुलंद शाह हो हेड मास्टर, अजीब क़िस्म जो इंसानु। उन ख़्वाब मां मुतासिर थियुसि। मां अक्सर वञी मंज़िल कंदो हुउसि झांगरनि में या बाज़ारनि में साईं ख़ैर मोहम्मद। पोइ हिकिड़े भेरे मूं हुनखे चयो त मूं ॿुधो आहे त हिते विचों रस्तो बि को जबल मां वञे थो सेवण ॾे। हुन चयो त हा वञे थो, पर उठ जो रस्तो आहे। उनखे चयो त मूंखे सेवण, हुन मूंखे उठ करे ॾिनो। उठ ते चढ़ी, उहो बि मुंहिंजो निज़ारो ज़िंदगीअ जो मूंखे यादि आहे, जो जबलनि मां जा वञा पियो उठ ते, जबल जो लाहियूं अहिड़ियूं मुंहिंजो हेठि पियो ॾिसां जे पेर ते कई उठ जो, त उठ रहे न असी रहूं। त उहो पोइ अॻिते थियासीं त पोइ तव्हां कहिड़नि उन सेवण खां सवाइ ॿिया कहिड़ा मतिलबु सिंध जा इलाइक़ा हुआ जिते तव्हां मतिलबु ADIS या DIC रहिया? मां ADIS सेवण में, त हुन वक़्त में रहीबख्श मेमण साहिबु हिकिड़ी नई बीच खोली, मिडिल स्कूल सहारा डिवीज़न, मूंखे उनजो ADIS करे रखियो। अच्छा, ॿियो भला जेके उन वक़्त में मतिलबु तव्हांजी तइलीम जॾहिं शुरूआति कई उन में हिकिड़ो जेके से उहे वर्नीकर स्कूल हूंदा हुआ ऐं मुला स्कूल, हिकिड़े पासे वरी बि फाइनल हूंदो, ॿिए पासे वरी अंग्रेज़ी जी शुरूआति हूंदी, त उन में मतिलबु कहिड़ो फ़र्क़ु हो या
उन में तव्हां सोचो था त उहा जेका तइलीम हुई ख़ासि करे मादरी ॿोलीअ में जेका तइलीम ॿिन्ही पासनि खे में ॾिनी वेंदी त उहा कीअं हूंदी, कहिड़े मयार जी? संदो बयान मिलंदो। मूं फाइनल जो इम्तिहान पास कयो, मां बि वर्निकुलर फाइनल इम्तिहान पास कयो ऐं मां मिडिल स्टैंडर्ड मिडिल स्कूल स्कॉलरशिप इम्तिहान पास कयो। उनजी स्कॉलर मूंखे ₹12.5 ₹12.5 महीनो। उन ते वॾी ॻाल्हि हुई, उहा मूंखे मैट्रिक ताईं मिलंदी रही। मुंहिंजो ख़ासि मौसम हो मुंहिंजो चाचो साईं वॾो मोहम्मद ज़ाकिर। उहो वॾो आला दिमाग़ जो पर नाबीन हो। पोइ हुन वटि फाइनल जा ॿार तयारी कंदा हुआ, फाइनल इम्तिहान जो। अच्छा, उहो मतिलबु नाबीन पोइ थियो, नाबीन थियण जे बावजूदि उन वटि तयारी कंदा हुआ? हा, परे परे जा अची हिते रहंदा हुआ असांजे घर में या शहर में। ऐं अच्छा, पोइ तव्हां सवेर ॿुधायो त उहा जेका तव्हां प्राइमरी तइलीम हुई उहा पाठ में शुरू कई, पोइ तव्हां जेको मैट्रिक जो इम्तिहान या अॻिते जेको सो फाइनल खां पोइ जेको सो कहिड़े स्कूल में पढ़िया? पोइ साईं मां गवर्नमेंट हाई स्कूल दादूअ में हुउसि, त उतां वरी मां मीरपुर ख़ासि आयुसि। पोइ इन जे करे जो मुंहिंजे वालिद जे वफ़ात बैदि मुंहिंजे वालिदा ॿी शादी कई। जंहिंसां ॿी शादी कई उनखे चई त मूंखे पुटु घुराए ॾे। पोइ हू मूंखे वठी विया। उनजो सदमो, पहिरियों सदमो मुंहिंजो मामे मोहम्मद अमीर खे पहुतो, ॿियो सदमो मुंहिंजे चाचे साईं खे पहुतो जो मूंखे उतां वठी आया। पोइ मां हुन सां गॾु मीरपुर ख़ासि में रहंदो हुउसि। पोइ मूं मैट्रिक जो इम्तिहान मीरपुर ख़ासि मां ॾिनो। अच्छा, ऐं इंटर किथां कई? इंटर साईं मां प्राइवेट कई, MA ताईं बाक़ी सभु मां प्राइवेटली कई। अच्छा, माशाल्लाह। अच्छा, तव्हां भला पोइ PhD जेका कई, MPhil ऐं PhD, उहो कीअं तव्हांखे ख़्यालु आयो त कहिड़े नमूने सां कई? PhD जो मूंखे मुंहिंजी ख़्यालु हो उन त मैं MPhil ज़रूरी कान हुई PhD जे लाइ। ऐं मुंहिंजो उस्ताद साईं अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासिमी, उनजे निगहदारीअ में मां PhD कई। सही। ऐं तव्हां जेको सो उहा मतिलबु त लिखण पढ़ण जी शुरूआति बि घणे ज़माने खां कई? उहा कहिड़े ज़माने में मतिलबु त लिखण जी शुरूआति कई? साईं मां नंढाप खां वठी, मुंहिंजो ॾाॾो जंहिंजो मूं ते नालो रखियो वियो, उहो वॾो शाइर हो, सिंधी सराइकी जो वॾो शाइर हो। अच्छा, उनजो छा नालो हो जेको? उन हबीबुल्लाह। अच्छा, उहो ॾाढो जंहिं मतिलबु त सराइकी जो शाइरी कंदो, सिंधीअ में बि कंदो या सराइकी में? सिंधीअ में बि सराइकीअ में। ऐं उनजो वॾा दफ़्तर हुआ, पर बरसाति पई उन में जाइ ॾठी, उन में समूरी असांजी लेबरी, मुंहिंजे चाचे वॾे जी लेबरी, मुंहिंजे ॾाॾे जी लेबरी, उहे तबाह थी वियूं। मतिलबु पोइ तव्हां हाणे मक़सदु जेका शुरूआति कई लिखण जी उहा शाइरीअ सां कई? न, मज़मून नवीसी सां कई, शाइरीअ ते पोइ मां आयुसि। शाइरी मूं तॾहिं कई जॾहिं वरी प्राइवेट स्कूल खुलियो पाठ में। उते हिकिड़ो उस्ताद हो शोबान बख़्त, अॻु में नालो हुउसि ख़ाक कशमोली, पोइ शोबान बख़्त नालो रखियो। पोइ उन जे दोस्तीअ में मूं शाइरी शुरू कई। अच्छा, पोइ ईअं मतिलबु त पोइ लिखण जी शुरूआति बि शाइरी कई, पोइ ईअं मज़मून जी मतिलबु शुरूआति लिखण जी उहा नंढे हूंदे खां कई? हा साईं, नंढाप खां वठी मूंखे शौक़ु हूंदो हो लिखण जो, ऐं शाइरीअ जो शौक़ु वरी पोइ बाद में पैदा थियो। पहिरियों किताबु तव्हांजो कहिड़ो शाया थियो? मुंहिंजो पहिरियों किताबु साईं शाया थियो पंहिंजो शाइरी मजमूओ, मुंहिंजो शाइरीअ जो मजमूओ हो। ऐं तंहिंखां पोइ ॿियो किताबु बि शाइरीअ जो मजमूओ हो। बाक़ी टियों किताबु जेको हो उहो सिंध जी तारीख़। मुंहिंजे चाचे साईं मोहम्मद ज़ाकिर बि किताब लिखिया हुआ जेके ॿिया, उहा हुन लिखी सिंध जी तारीख़। उनजो मूं ते असरु हो त करे मूंखे तमन्ना हुई त मां सिंध जी तारीख़ लिखां, पोइ मां सिंध जी तारीख़ लिखी। अच्छा, तव्हांजी सिंध जी तारीख़। पोइ हीअ जेको तव्हां इंसान जी तारीख़ तव्हांजो किताबु आहे,
इहो मतिलबु जॾहिं लिखियो त इहो तव्हांखे कीअं ख़्यालु आयो त इहो इन ते कमु कजे? सही इंसानी तारीख़ में मां जदीद दौर जा जेके बि मज़मून सब्जेक्ट्स हुआ उहे जमा करण जी कोशिशि कई। ऐं मूंखे गफ़ार सूमरे साहिबु चयो त अंग्रेज़ी में लिख, मां हुनखे इनकार कयो। मूं चयो असांजा सिंधी जेके आहिनि शागिर्द उहे अंग्रेज़ी एतिरी नथा ॼाणनि, ऐं सिंधीअ में मां लिखियोसि त उनखे बेसिक नॉलेज सभिनी सब्जेक्ट्स जी सिंधीअ में ॾेई छॾी। पोइ अंग्रेज़ी में पढ़ंदा त मूंखे सम्झ में ईंदो। उन करे मूं इहे 2 ज़ख़ीम किताब लिखिया, इंसानी तारीख़ जुल्द पहिरियों जुल्द ॿियो। उन में मूं को सब्जेक्ट न छॾियो। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ॿियो बि तव्हांजो किताबु आहे, किताब तव्हांजा इलाही आहिनि, पर ॿियो किताबु आहे सन ऑफ आहे रिज़ल्ट। उहो जेको किताबु आहे उहो तव्हां अंग्रेजीअ में लिखियो? अंग्रेज़ीअ में लिखियो। अच्छा, उहो उन में ख़ासि मतिलबु त जेको आहे मौज़ू आहे तव्हांजो उहो भुट्टे साहिब जी बायोग्राफी आहे। भुट्टे साहिब जी बायोग्राफी आहे। उन में तव्हां कहिड़ियूं ख़ासि ॻाल्हियूं जेके से शामिलु कयूं आहिनि जेके पाण मतिलबु हाणे असां जेकॾहिं ॿुधणु चाहियूं? साईं उन वक़्त में छा थियो त हिकिड़ो किताबु हिकिड़े लिखियो हो भुट्टे साहिब ते, हाणे मूंखे नालो यादि नथो अचे, त उन लाइ असांजे मुहतरमा चयो त हिन बि किताबु लिखियो आहे पर सही तरह सां न लिखियो आहे। जेकॾहिं असांजो को सिंधी अहिड़ो हुजे स्कॉलर त मख़्तूम अमीन फ़हीम मूंखे चयो त हा आहे। पोइ हुन मूंखे इंट्रोड्यूस कयो मुहतरमा सां ऐं मूंखे असाइन कयो त तूं लिख। पोइ मूं इहो किताबु लिखियो त सन ऑफ डेज़र्ट। अच्छा, मतिलबु इहो तव्हांखे बाक़ाइदे असाइन कयो वियो? असाइन कयो, असाइन कयो। सही सही, ठीकु आहे। अच्छा साईं, तव्हां भला जेका असांजी सिंधी ॿोलीअ जी ख़ासि करे जेका अंग्रेज़ दौर खां पोइ जेका तइलीम आहे या जेका शुरू थी उन मज़ा भला तव्हां केतिरे क़दुरु मुतमइन आहियो, या उन दौर में जेका शुरूआती दौर में मतिलबु त पाकिस्तान जे वजूद अचण में खां पोइ 1945 खां पोइ वेझनि वारनि सालनि में या हाणे जेका आहे उनमें को फ़र्क़ु महसूसु करियो था? सही वॾो फ़र्क़ु आहे। उन वक़्त जी जेका तइलीम हुई सा पीहायती तइलीम हूंदी हुई, ऐं असां शागिर्द जेके हुआसीं से भले जॾहिं पाकिस्तान थियो पिए त अदो शमशाद जूड़े जो पढ़ंदो हो कराचीअ में। उते हुननि ठाही पाकिस्तान नेशनल गार्ड ऐं पाकिस्तान स्टूडेंट्स फेडरेशन। पोइ उन शाख पात में खोलियो। पोइ उन में मूंखे पाकिस्तान नेशनल गार्ड जो कमांडर मुक़ररु हुयो, ऐं नूर ख़ान शाह मुंहिंजो दोस्त हो, उनखे वरी हुन अदबी महफ़िल जो कयूं, मूंखे जनरल सेक्रेटरी कयूं। बसि पोइ उन तरह सां केसो हलियो। मूंखे ॾुखु आहे पंहिंजे हिकिड़े दोस्त भगवान दास जो जेको मूंसां पढ़ंदो हो, ॾाढो होशियारु हो ऐं हिकु अजीब क़िस्म जो इंसानु हो। जेसि ताईं स्कूल में हो कॾहिं मूंखे नंबर खणणु न ॾिनई। पंहिंजे घर जो पाणी कांवाठीअ ते भरींदो हो न साहिब जे खूह तां। मां हुनखां घणो मुतासिर हुयुसि, पर हुन मूंखे घणी लिफ्ट कान कराई। हू कंहिंखे बि लिफ्ट न कराईंदो हो। पोइ जॾहिं पिया त हुन पंहिंजो सामान रखी नीलामी लाइ रखियो। पोइ मां उतां वियुसि हुनखां ख़रीद कयो त हुन मूंखे हिकिड़ो घड़ियाल ॾिनो मुफ़्त में, चई हीअ मुंहिंजे तरफ़ां तोखे गिफ्ट आहे। ॾाढो सुहिणो घड़ियाल हो, हलंदो हो त म्यूज़िक हलंदी। पोइ अलाए काॾे वियो मूंखां। पोइ मूं सम्झो त हिन मूंखे छो ॾिनो हीउ घड़ियाल, पेशाबु नथो वठे। पोइ दिलि में मूं सोचियो त शायदि मूंखां डिॼे थो, हीअ सम्झे थो त हे नेशनल गार्ड जो कमांडर आहे, मथां हीअ असां ते हमिलो कनि घर ते। उन्हनि जे बचाव में मूंखे ॾेई। पोइ हिन ॻाल्हि जो मूंखे ॾाढो ॾुखु थियो। अॼु ॾींहं ताईं मूंखां भॻवान दास नथो गुज़रे। अच्छा, सिंधी ॿोलीअ जी जेका ख़ासि करे प्राइमरी स्कूलनि में या हाई स्कूलनि में उन में दौर में जेका मादरी ज़बान जी तइलीम मतिलबु हुई त उन में अॻु में उन दौर में या हाणे में को तव्हांखे फ़र्क़ु महसूसु थिए थो? सही उन वक़्त जी बुनियादी तइलीम जेकी हूंदी हुई से पीढ़ाइती तइलीम मिलंदी ऐं ॾेही हिसाबु हूंदो हो जेको अंगी हिसाब खां अलावा हो। उन वक़्त जी तइलीम अला दर्जे जी हुई तइलीम।
उन खां पोइ पाकिस्तान थियण खां पोइ केतिरा मज़मून रहिजी विया। अंग्रेजी तइलीम बि झकी थी वई। असांखे न रुॻो वर्ड बुक हूंदो हो पर वर्क बुक बि हूंदो हो। वरी असांजो उस्तादु चवंदो तव्हां पंहिंजो जुदा डायरी रखो जंहिंमें जेको बि नओं अंग्रेजी लफ़्ज़ ॿुधो हुनजो माना ऐं उचार लिखो। सो उहा तइलीम अला क़िस्म जी तइलीम हुई ऐं उस्ताद ईमानदारीअ सां ऐं शौक़ सां पढ़ाईंदा हुआ। अच्छा, तव्हां जेका इल्मी अदबी मुख़्तलिफ़ जेके तनज़ीमनि ऐं इदारनि में बि रहिया त उहे कहिड़नि कहिड़नि में रहिया? सही, सिंधी अदबी बोर्ड में मां सेक्रेटरी थी रहियुसि। उहो मुंहिंजो दौरु सुठो रहियो जेको मूंखे यादि आहे। ऐं उन खां पोइ सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो मां चेयरमैन थियुसि। ब्यूरो ऑफ करिकुलम जो मां डायरेक्टर थियुसि। उते मूं कमु कयो। बसि हाणे कहिड़ी ॻाल्हि कजे, ॻाल्हि घणी कबी त ख़ुदि सनाई थींदी। मूंखे ख़ुदि सनाईअ खां ऐं लालच खां सख़्तु नफ़रत हूंदी आहे, नंढाइप खां वठी। ख़ुदि सनाई बि मूंखे पसंदि न हूंदी आहे, लालच बि मूंखे पसंदि न हूंदी आहे। न मां कंहिं में लालच रखंदो आहियां, न कंहिं लालच मूंखे पंहिंजे वेझो अचणु ॾींदो आहियां। अच्छा, सिंधी अदबी संगत में तव्हां रहिया या? सिंधी अदबी संगत जे लाइ मूं कोशिशि कई। मां जेकबाबाद जो डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर हुयुसि। उते मूं उहा रिवाइव कई। पर पोइ घणो हली न सघी आहे। ताज जोए बि चङो कमु कयो आहे। सही। अच्छा, भला उन दौर में ॿियूं बि अदबी तनज़ीमूं हुयूं जेके मुख़्तलिफ़ कम पिए कयूं या मुख़्तलिफ़ सिंधीअ में रिसाला पिए छपिया या उहे उन में ॿाराणा रिसाला बि हुआ, उन में वॾनि जा रिसाला बि हुआ, किताब बि छपिया पिए। तव्हां सम्झो था त उन दौर में जेके रिसाला या मैगज़ीन पिए छपिया उन तॾहिं जे नौजवाननि जी का तरबियत बि उन में कई पिए थी? मक़सदी तरबियत हूंदी हुई। मक़सदी तरबियत हूंदी। हींअर त घणियूं तनज़ीमूं थी पियूं आहिनि। न त का केवल हूंदी हुई। अच्छा, ऐं तव्हां मतिलबु कीअं था सम्झो त हाणे सिंधी ॿोलीअ लाइ कहिड़ा जेके से उपाउ उनजी तरक़ीअ लाइ कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि? सही, पहिरीं त मूंखे माफ़ु कजो, मां तव्हांजे मुंहं ते ख़ुशामद नथो कयां। पर मां सम्झां थो त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी ख़ुशकिस्मती आहे जो तव्हां चेयरमैन थी आया आहियो। हींअर तव्हां में वॾी उमेदूं आहिनि। तव्हां में वॾियूं उमेदूं आहिनि। तव्हां सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ में रही वॾा कम कंदव। हीअ बि जेको अॼु तव्हां इंटरव्यू कयो पिया था, इहो बि मां सम्झां थो त तारीख़ जो हिसो थींदो। हिकु तारीख़ी कमु कयो अथव। बाक़ी हिन वक़्तु सिंध खे सचनि सपूतनि जी ज़रूरत आहे। उन्हनि मुंहिंजा हिकिड़ा तवी आहे। महिरबानी तव्हांजी महिरबानी। तव्हां ॿोलीअ सिंधी ॿोलीअ हवाले सां सिंधी तइलीम हवाले सां इलाही कमु कयो आहे ऐं मुख़्तलिफ़ जिते इदारनि में रहिया त बि कयो आहे। तव्हां भला असांखे सलाहूं कहिड़ियूं ॾींदा त असांखे कहिड़ा मतिलबु त तकिड़ो जेके से कहिड़ा कमु करणु घुरिजनि ऐं ॿियो ढिघा कमु कहिड़ा करणु घुरिजनि जंहिंसां ॿोलीअ जो न फ़क़ति तहफ़ुज़ थिए पर उनजी वाध वीज उनजी तरक़ी थिए। सिंधीअ में वधि वधि किताब लिखिया वञनि। सिंधी अदीबनि जी हिमत अफ़ज़ाई कजे, उनजी हेल्प कजे। ईअं न थिए जॾहिं 2 साल जी तारीख़ पे लिखी त मां उन ते चेयरमैन खे चयो तव्हीं छपायो। छो त हिन में मां अंग्रेज़ी टर्मिनोलॉजी जेके सिंधीअ में ट्रांसफर कयो आहे ऐं इहो सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जो फंक्शन आहे। पर हुन इहा ॻाल्हि क़बूल न कई। हुन न पियो चाहे त उहो मुंहिंजी इज़त अफ़साई थिए ईअं करे करे। तंहिं करे मूं पंहिंजे ख़र्च सां छपायो ऐं पोइ मुफ़्त में विरायो माण्हुनि में। एतिरे करे जो हाणे हिकिड़ी कापी मूं वटि रही आहे जेका सम्झां थो अॼु तव्हांजे हवाले कंदुसि। पोइ बसि मतिलबु त उहो किताबु तव्हांजो हलियो बि इलाही माण्हुनि पढ़ियो बि आहे ऐं मूं महसूसु कयो आहे त उहो माण्हू रेफरेंस तौरु हवाले तौरु बि इस्तेमालु हा, उहो ॾाढो पसंदि थियो छो त आहे बि दिलचस्पु हुन में सभु ॻाल्हियूं आहिनि। माफ़ु कजो, तव्हां भला जॾहिं
शुरूआत में जॾहिं प्राइमरी जी सिंधीअ जी तइलीम शुरू कई, छा उन में छोकिरियूं छोकिरा गॾु पढ़ंदा हुआ? हा, को एजुकेशन हुई। तव्हां भला को एजुकेशन खे भला कीअं था सम्झो त उहा को एजुकेशन हुअणु घुरिजे या न हुअणु घुरिजे? को एजुकेशन हुजे बशर्ते के अख़लाक खे बुलंद रखिजे। सही आहे। भला हाणे जेके बि 12 किताब छपजनि पिया, हिकिड़ा त करिकुलम वारा, करिकुलम खे छॾे ॿिया जेके अदबी के इल्मी अदबी किताब छपजनि था, तव्हां सम्झो था त इहो ठीकु आहिनि या अञा वधणु घुरिजनि? इहे वधणु घुरिजनि। ॿारनि जे लाइ वधि में वधि किताब, ॿारनि जे अदब जी वॾी खोट आहे सिंधी ज़बान में। ऐं साइंसी अदब लाइ तव्हां छा चवंदा त? साइंसी अदब ज़रूरी आहे। अच्छा, भला हाणे तव्हां इहो इनखे बहितर सम्झो था त हींअर इनखे कीअं सम्झो था त सिंधी ॿोलीअ जी जेके बि ॿोलियूं आहिनि, ख़ासि करे चइनी सूबनि जूं, उनखे क़ौमी ॿोलीअ जी हैसियत मतिलबु हिते न आहे, त थोरे जो हिंदुस्तान में सिंधी ॿोलीअ खे आहे, हिते असां वटि न आहे, तव्हां हिन मुतलिक़ छा चवंदा? साईं, लाज़मी आहे, सिंधी ॿोली लाज़मी आहे। सिंधी हिकिड़ी वॾी शाहूकार ॿोली आहे। ऐं तंहिंखां पोइ जेको इंसान जे ज़हन में जेके बि कॉन्सेप्ट्स वेहनि थियूं, से बुनियादी तौर पंहिंजे मादरी ज़बान में वियल आहिनि। माउ खां जेकी ॿुधे थो ॿारु, उनजो वॾो असरु थिए थो। तंहिं करे मादरी ज़बान जो हुजणु लाज़मी आहे। मादरी ज़बान खां सवाइ इल्मु जेको आहे सो नामुकमिल आहे। अच्छा, प्राइमरी जो कहिड़ो उस्तादु तव्हांजो? मुंहिंजो पंहिंजो चाचो मोहम्मद ज़ाकिर, जंहिं मूंखे फाइनल जो इम्तिहान ॾियारियो। जेको तव्हां चओ था त आख़िर में नाबीन थी वियो? हा, मां उनखे नाबीन ॾिठो नज़ाब खां वठी। अच्छा, उन हूंदे बि एॾो होशियारु ऐं क़ाबिल हो जेको पढ़ाईंदो? बेहद क़ाबिल हो, बेहद क़ाबिल हो। ऐं अॻिए साल में ॿियो मूल असां पढ़ियो हो, हुन 100 मूल ताईं फार्मूला ठाहियो। वॾो होशियारु माण्हू हो, वॾो लाइक़ु हो, पर सिंध जी बदकिस्मती जो अहिड़ा माण्हू जेके से हुन न रही सघिया। त इहो अॻु में मतिलबु त तव्हां जीअं सवेर ज़िक्र करे विया आहियो त लाइब्रेरियुनि जो अॻु में मुख़्तलिफ़ शहरनि में ऐं ॻोठनि में बि लाइब्रेरियूं हूंदियूं हुयूं। हाणे उहो लाइब्रेरियुनि जी मतिलबु त घटि आहिनि। छा उहे तव्हां सोचो था त हिन दौर में बि लाइब्रेरियुनि जो हुअणु ज़रूरी आहे? असांजे SM क्लासिस में लाइब्रेरी हूंदी हुई। हिंदुनि जा लिखियल किताब, सुठा किताब हुआ जेके मूं पढ़िया। मुंहिंजी बुनियादी आबियारी जेका थी सा उन्हनि किताबनि मां थी, जेके हुननि जे लाइब्रेरियुनि में हूंदा हुआ। हर स्कूल में हिकु लाइब्रेरी हूंदी। अॻु में त ईअं बि हूंदो, का नंढी काठ जी पेती बि रखी हूंदी नंढनि स्कूलनि में, उन में किताब हूंदा हुआ। हा हा, जीअं पोइ तीअं वीरानी थींदी वई आहे। इएं सम्झणु न घुरिजे, माण्हू खे पुरुमीद रहणु घुरिजे। भला तव्हां जेको सो मतिलबु त ॿिया के सिंध खां पाकिस्तान खां सवाइ ॿाहिरियां मुल्क ॿिया के ॾिठा घुमिया? साईं, बांग्लादेश मां रहियुसि। ॿाहिरि जिथे मुंहिंजी थींदी हुई स्कॉलरशिप, त मां न चाहे वेंदो हुउसि, छो त मुंहिंजी पंहिंजी ज़मीनदारी कचे जी हुई, उन में कब्ज़ा थींदा हुआ, दुश्मनी हुई। तंहिं करे मां न चाहींदो हुउसि त मां छॾियां पंहिंजो मुल्क। तंहिं करे मां न चाहे वेंदुसि। कहिड़े यूनाइटेड स्टेट्स में थी तॾहिं मां न चाहे वियुसि। इंडिया में थी त बि मां न चाहे वियुसि। पोइ वरी सिलोन में मुंहिंजी थी डेपुटेशन, त ख़ुदि उते का बीमारी अहिड़ी पई जो कैंसर थी वई। बसि पोइ ईअं। बांग्लादेश जो भला कीअं तव्हांखे लॻो? उते तव्हां घणा ॾींहं रहिया? उते जी तइलीम? साईं, बांग्लादेश में मां 1.5 महीनो 2 महीना रहियुसि। ऐं तइलीम उते जी सुठी हुई, माण्हू हुआ। पर मूंखे ॻाल्हि न वणंदी हुई, जीम खे चवंदा हुआ ज़े सां, ज़े खे चवनि जीम सां। हिकिड़ो असांजो उते हो हमरा, हुन नालो हो जलील, त उनखे चवंदा हुआ ज़लील। मूंखे इहा ॻाल्हि न वणंदी हुई हुनजी। उते मूं इंजॉय कयो, मां सिखण जी कोशिशि कई जिथे बि रहियुसि।
उते मूं सिखण जी कोशिशि की। तव्हांजो महिरबानियूं। तव्हां इलाही जेको सो वक़्तु बि ॾिनो ऐं ख़ुशी आहे त तव्हांजी अञा सिहत बि ठीकु आहे ऐं तव्हां अञा बि जेको सो किताबनि खे उनखे पढ़ण खे बि टाइम ॾियो था, पंहिंजा किताब संभाले बि रखो था ऐं अॼु बि तव्हां मुख़्तलिफ़ जेके से सिंधी ॿोलीअ जे हवाले सां सलाहूं ॾिनियूं या मादरी ॿोलीअ बाबति बि सलाहूं ॾिनियूं। असांखे उमेदु आहे त तव्हां अहिड़ियूं सलाहूं ॾींदा रहंदा ऐं इहा उमेदु आहे त इहे शयूं भला पाण लिखंदा या उहे लिखाए रखंदा जीअं मतिलबु त ॿियनि जे बि कमु अचनि, छाकाणि त तव्हां मतिलबु त मिसाली तलीमदान बि रहिया आहियो, ऑफिसर बि रहिया आहियो, त वरी बि मुख़्तलिफ़ जेके इदारा उन्हनि जा संभालींदड़ रहिया आहियो। तव्हांजी महिरबानी।